ॿिए पासे अव्हांखे ख़बर ॾींदासीं। सऊदी वली अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान फ़लस्तीन जे सदर महमूद अब्बास सां फ़ोन ते राब्तो कयो आहे। सऊदी वली अहद मिस्र जे सदर अब्दुल फताह अल सीसी ऐं अर्दन जे बादशाह अब्दुल्ला दोम सां बि टेलीफ़ोन ते राब्तो कयो आहे। सऊदी अरब जाइज़ हक़नि ऐं अमन लाइ फ़लस्तीनियुनि सां गॾु आहे। सऊदी वली अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान जो चवणु आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया। सऊदी वली अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान फ़लस्तीन जे सदर महमूद अब्बास सां फ़ोन ते राब्तो कयो आहे। सऊदी वली अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान फ़लस्तीन जे सदर महमूद अब्बास सां फ़ोन ते राब्तो कयो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया। सऊदी वली अहद मिस्र जे सदर अब्दुल फताह अल सीसी ऐं अर्दन जे बादशाह अब्दुल्ला दोम सां बि टेलीफ़ोन ते राब्तो कयो आहे।